कंहिं शहर में हिकिड़ो वॾो चोर रहंदो हो, जंहिंजो चो तरफ़ धाको ॼमियलु हो। आस पास जा सभु चोर हुनजी सलामी भरींदा हुआ। हू कॾहिं कॾहिं चोरी ते निकिरंदो हो ऐं एतिरो माल मेड़े ईंदो हो जो केतिरा ॾींहं वेठो मौज सां खाईंदो हो। उन खां सवाइ ॿिया चोर बि हुनखे घणो ई धन पट ॾींदा हुआ। तंहिं करे ख़्यालु कयाईं त छो न हिकिड़ो चकर ॾेई अचां। हलंदे हलंदे हिकिड़े ॻोठ जे ॿाहिरां अची पहुतो। खूह जे वेझो हिकिड़े निम हेठां पोतड़ो विछाए लेटी पियो। उन वक़्तु खूह मां ज़ालनि मतिलबु त माइनि पे पाणी भरियो ऐं हिक ॿिए सां हाल पे ओरियूं। हिकिड़ी औरत ॿी खां पुछियो त अदी तूं माइटनि कॾहिं वेंदी आहीं? हिन जवाबु ॾिनोसि त मुंहिंजा माइट मूंखे 6 महीने वठण ईंदा आहिनि। अहिड़ी तरह ॿियनि ज़ालनि बि हिक ॿिए खां पुछियो। उन्हनि में हिकिड़ी सुहिणी ऐं यतीम ज़ाल जेका दोपस्ती बि हुई, तंहिं चयो त अदी आऊं त माइटनि काण सिकां पई, छो त बाबो त वीचारो मरी वियो पर अमड़ बि जुदाई करे वई। बाक़ी मामू ऐं मामी वञी रहिया आहिनि, इहे बि नकी अचनि नकी वञनि। उन्ही ॻाल्हि ॿोल खां पोइ ज़ालूं त दिला खणी हलियूं वियूं, पर चोर खे अची होरा खोरा लॻी त इन्ही औरत जे माइटनि जी ॼाण करियां। सो उथी उन जे पुठियां लॻो ऐं जॾहिं औरत घर में घिड़ी तॾहिं कुझु देरि खां पोइ हिन बि अची दर खड़कायो। उन औरत जो मुड़ुसु को बिन्हे मवाली हो, तंहिंजो हिन धारे माण्हू खे दर ते ॾिठो सो घटि वधि ॻाल्हाइण लॻो। उन ते चोर चयो त अबा हाओ हाओ, छो न छिड़बियूं ॾींदे, असां पंहिंजूं नियाणियूं इन लाइ ॾिनियूं त अव्हां जूं गारियूं सहूं। पर यार छा कजे जो सुञाणप वारा मुड़ुस मरी विया। जे पिणे जहिड़ो हुजे हा त ईअं गारियूं की न मिलनि हा। आऊं तुंहिंजी ज़ाल जो मामू आहियां, तूं त नशनि में आहीं पर छोकिरी बि नथी सुञाणे। ॾाढे अरमान जी ॻाल्हि आहे। माई जो इहा ॻाल्हि ॿुधी सा रिड़ी आई ऐं मुड़ुस खे चयाईं त सुञाणी नथो त ही मुंहिंजो फिलाणो मामू आहे। ईअं चई मामे खे खिकारण लॻी ऐं खेसि वठी आणे घर में विहारियईं। उते राति पइजी वई सो मानी टिकी खाई हिक ॿिए खां हाल अहिवाल वठण लॻा। चोर चयो त अदा ॿियो सभु ख़ैरु आहे, पंहिंजनि ई कमनि कारनि में लॻा पिया आहियूं। घर में अकेलाई आहे, तंहिं करे कंहिं पासे निकिरण बि नथो थिए। छोकिरी जे ॾिसण जो बि ओनू हुयमि पर क़िस्मत हिन पासे कान थियमि। हींअर छोकिरनि जा तौर कराइणा आहिनि, सो ख़्यालु कयमि त सॾु बि ॾेई अचां ऐं छोकिरी बि ॾिसी अचां। हाणे महिरबानी करे अवी 2-3 ॾींहं अॻुवाट हलो ऐं हली ख़ुशी में शरीक थियो। वरी माई जे मुड़ुस अहवाल ॾिना त अदा वक़्तु ख़ैर जो पियो गुज़रे, हेल फ़सुल बि भलो कोन थियो आहे, पर शुक्र आहे जो 2-टे कणा थी पवंदा। हाणे लाबारे जा ॾींहं आहिनि, तंहिं करे ॿाहिरि निकिरण बि औखो आहे। तूं बि तंग वक़्त में अची सॾु ॾिनो आहे। ख़ैर मूंखे त खणी छॾियो, आऊं तौर वारे ॾींहुं अची ठकाउ कंदसि। बाक़ी ही अव्हां जी भाणेजी आहे, इनखे भली पाण सां अॻुवाट वठी वञो। इते चोर दिलि में ख़ुशि थियो ऐं चयाईं त अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी, छोकिरी त आऊं अॻुवाट वठी हलां थो, पर महिरबानी करे तौर वारे ॾींहुं ज़रूरु पहुची वञिजे। ॿिए ॾींहुं माई हार सिंगार करे ॻह ॻटा पाए तयारु थी ठग मामे सां माइटनि ॾांहुं रवानी थी। हिन वीचारी पंहिंजो मामू नंढपण में ॾिठो हो, तंहिं करे हींअर सुञाणे न सघी। तंहिं खां सवाइ हू वीचारी पंहिंजनि अबाणनि कखनि ॾिसण लाइ आती हुई। सा चोर खे मामू ॼाणे वॾी ख़ुशीअ सां सांस गॾिजी रवानी थी। जॾहिं ॻोठ खां तमामु परे निकिरी आया ऐं सिज बि थोरो लहण ते हो, तॾहिं चोर माई खे चयो त माई, न आऊं तुंहिंजो मामू, न तूं मुंहिंजी भाणेजी। हाणे पंहिंजा सभु ॻह ॻटा लाहे ॾे ऐं तूं कर पोयां पेर। माई खे इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो अजब लॻो। चोर खे घणाई वास्ता विधाईं पर हू न मुड़ियो। लाचार वीचारी पंहिंजा सभई ज़ेवर लाहे चोर जे अॻियां रखिया। चोर हिन खे झंग में अकेलो छॾे ॻह खणी पाण रमंदो रहियो, माना वियो हलियो। माई ॾिठो त जुठ त ॾाढी थी, न घर जी थियसि न घाट जी, नकी अबाणनि कखनि ताईं पहुतसि ऐं ॻह बि फुरायमि यानी ज़ेवर। हाणे जे थी वापसि वरां त मुड़ुसु हणी हॾु गॾु भञी छॾींदो। नाक धारे माण्हू खे मामू सॾे दर बदर थियसि। इहे पूर पचाईंदे पको इरादो कयईं त हाणे घर न वञिबो।
ऐं इहो चोर जेको दगा करे वियो आहे तंहिंखां पलांद ज़रूरु वठिबो। बसि पोइ ते मोटी हिकु ॻोठ में आई ऐं उते हिकिड़ी ॼाण सुञाण वारी कुराड़ी वटि अची रही। हू जीअं त ॻोराड़ी हुई, मतिलबु त पेरसाण हुई, तंहिं करे उते हिकिड़ो पुटड़ो ॼणाई, हिकिड़ो पुटु माना ॼायो हुनखे। थोरनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं माई ख़ुशि थी ऐं हलण जहिड़ी थी, तॾहिं चोर जे नाले ते पुछा कंदी अची हिन जे ॻोठ पहुती, मतिलबु चोर जे ॻोठ पहुती ऐं सिधी चोर जे घर में वेही। इत्तफ़ाक़ सां चोर उन वक़्तु कंहिं शिकार जे पुठियां वेल हो, मतिलबु कि चोरी जे पुठियां वेल हो ऐं घर में रुॻो संदसि ज़ाल वेठी हुई। माई त अॻु में ई सोचे आई हुई त चोर खां पलांद ज़रूरु वठंदसि। सो चोर जी ज़ाल खे चयईं त माई, तूं त अचण बि छॾे ॾिनो आहे, मामूं त कॾहिं कॾहिं मुंहुं ॾेखारे वेंदो आहे, पर तूं त सफ़ा कान अची। चोर जी ज़ाल बि का धारी हुई, तंहिं सम्झो त ही मुंहिंजी मुड़ुस जी का माइटियाणी आहे, तंहिं करे चयईं त अदी मूंखे त ख़बर ई कान्हे त मुंहिंजे मुड़ुस जा कहिड़ा मिट माइट आहिनि। चोर जी ज़ाल हिन माई खे मान ॾेई विहारियो ऐं मानी टिकी खाई वेठियूं ॻाल्हियूं करणु। चोर जी आदत हूंदी हुई त जॾहिं को सखर माण्हू संदसि ॻोठ मां लंघंदो हो, सखर मतिलबु को पैसे वारो लंघंदो हो, तॾहिं उन जी महिमानी ज़रूरु कंदो हो। पोइ उन खां सभु पैसा ॾोकड़ फुरे फाही ॾेई वञी झंग में पूरे छॾींदो हो। उन माई जो घर में फाही लड़कंदे ॾिठी, सो चोर जी ज़ाल खां पुछा कयईं। हू बि का बिन्हे भोरी हुई, सो सॼी ॻाल्हि करे ॿुधायंसि, पर हिन माई चयसि त अमां तोखे सिद्ध आहे त फाही कीअं ईंदी आहे। चोर जी ज़ाल झटपट ॻिची में सरकण फाही विझी चयो त मुंहिंजो मुड़ुसु हीअं तख़्तो पेरनि हेठां कढी छॾींदो आहे त माण्हू लड़की लड़की मरी वेंदो आहे। हिन माई बि उन विच में तख़्तो कढी वरितो त चोर जी ज़ाल फाही में टंगजी बीह रही ऐं अखि छिंभ में साह निकिरी वियसि। पोइ उहा माई चोर जो सॼो घर ॿुहारे ज़र ज़ेवर ऐं माल मिल्कियत खणी भले घोड़े ते चढ़ी घर ॾांहुं रवानी थी। वाट ते पोड़ी वटां पंहिंजो पुटु बि खयईं ऐं शाम धारे अची घर पहुती। मुड़ुस खे बहानो करे चयईं त मुबारक हुजई, मासी जे घर मूंखे पुटु ॼाओ। उते घणाई महिमान अची निकिता, तंहिं करे छोकिरनि जो काल्ह ई तोर कराए छॾियऊं। मूंखे बि उते गोड़ में तकलीफ़ थी, तंहिं करे आऊं त हेॾां हली आयसि। बाक़ी मामे चयो त आऊं पाण हिते ईंदसि ऐं अची तोखां माफ़ी वठंदसि। हिननि वीचारनि ग़रीबी सारो ॾाढी इज़त ॾिनी ऐं अबाणे वरसी मां एतिरा त ज़र ज़ेवर ऐं पैसा ॾोकड़ ॾिना अथनि जो सॼी उमिरि वेठा मज़े सां खाईंदासीं। मुड़ुस बि एतिरो माल ॾिसी खगियूं हणणु लॻो। उन ॾींहं खां वठी माई राति जो चङी तरह दरवाज़ा बंदि करे सुम्हणु लॻी, छो जो हिन खे पक हुई त चोर खां जो पलांद वठी आई आहियां सो छॾींदो हूं बि कोन। होॾां चोर जॾहिं शिकार मारे घर पहुतो, तॾहिं ॾिसे त ज़ाल फाही ते टंगी पई आहे ऐं घर में कारी वारा कख पिया आहिनि। सॼी उमिरि जी कमाई चट ॾिसी बाहि थी वियो। पेरो खयाईं त औरत जा पेर लॻसि। यकदमि सम्झी वियो त फिलाणी माई जुठ करे वई आहे। ख़ैर इन वक़्तु चोर खणी माठ कई, पर के ॾींहुं रखी ॿ टे हमरा साण करे अची माई जे ॻोठ पहुतो। हमरान खे ॻोठ जे ॿाहिरां बीहारे पाण वियो माई जे घर। माई जो हिन खे ॾिठो सो हिकदमि खणी अॻु वरिताईंसि। चईं, मामा भली करे आईं, ॿार बचा त ख़ुशि आहिनि। मूं मुड़ुस खे अॻु में ई चयो हो त मामूं छोकिरनि जा अॻुवाट तौर कराइण जी तोखां माफ़ी वठणु ईंदो। चोर बि ॻाल्हि सही करे वरिती, सो चवणु लॻो त हाओ माई, आऊं मुड़ुसे खां माफ़ी वठणु आयो आहियां। इते माई जे मुड़ुस बि चोर खे ॾोरापा ॾिना त अदा अव्हां खे ईअं वाजिबु कोन हो, पर जेके थियो सो चङो। अहिड़ी तरह हाल अहिवाल ॾींदे अची राति थी। माई अॻु में ई अटे में का नशेदार शइ मिलाए मानी ठाहे छॾी हुई, सा आणे अॻियां रखियाईं। मानी खाइण खां पोइ मुड़ुस ऐं चोर खे अची घेरट चढ़िया, यानी निंड। मुड़ुस त अॻे ई मवाली हो, बाक़ी चोर नशे में सुक थी वियो ऐं लत खोड़े जो सुतो त ख़बर ई कान पियसि। अधु राति धारे माई उथी चोर जो मथो ॾाढ़ी कूड़े ऐं खेसि हथी में वेड़े भरे करे कुल्हे ते खणी उथी हली। वाट ते चोर जा यार बीठा हुआ, तिन जो हिन खे ॾिठो सो
अलेक सलेक खां पोइ पुछा कयाऊंसि। माई चयो त आऊं बि काटकू आहियां, मतिलबु चोर आहियां, ऐं हड़ में माल अथमि। चोरनि चयो वाह ॿेली, हिसो असांजो बि लॻे। ख़ैर हणंदे धणंदे ॻाल्हि उते अची बीठी त चोरनि वारो माल काटको खणे ऐं काटको वारो माल चोर खणनि। उन ते माई चोरनि वारो माल खणी हली वई। बाक़ी चोर माई वारे माल खे चकासण लॻा। अञा जो गंढ खोले ॾिसनि त संदुन यार ॿधो पियो आहे। हमरान हिन खे होशियारु कयो ऐं ख़बरूं वरिताऊंसि। चोर खेनि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। उते हिननि हमरान खे बि ख़बर पई त मार असांजो माल बि वियो हज़म थी। सो खारनि मां माई खे घटि वधि ॻाल्हाईंदा ॻोठ ॾांहुं मोटी आया। हाणे माई जो डपु वेतर वधी वियो, मतिलबु त माई खे हाणे जाम डपु थियणु लॻो। तंहिं करे राति जो कड़ा कलफ चाढ़े पाण पई पहरो ॾींदी हुई। संदुसि मुड़ुसु सदाई नशे में अलूट हूंदो हो, जंहिं करे हिन खे न हो दुश्मन जो भउ न सॼण जो आसरो। पर माई वीचारी सूरनि में पइजी वई। हिकिड़े ॾींहुं चोर ऐं संदुसि टे हमरा माई जे घर ते काहे आया, पर अंदरि वञण जी का वाह न ॾिसी घर खे खाट हणणु लॻा। माई त अॻु में ई ख़बरदार हुई, तंहिंजो खड़को ॿुधो सो पक थियसि त चोर अची रसिया आहिनि। हिन छा कयो जो हिकु तेज़ पाकी खणी उन भित वटि वञी बीठी, जंहिंखे खाट पे लॻो। जॾहिं खाट सर थियो तॾहिं हिकिड़े चोर मुंहुं अंदरि कयो। माई झटि हणी हुन जो नक चप वढे वरितो। चोर वठी पाण खे पुठियां उछलायो ऐं दांव करणु लॻो त अंदरि शायदि ॿाॿरा ढींगर आहिनि, आऊं कोन वेंदसि। उन्हीअ ते ॿिए चयो त तूं को डिॼणो आहीं। ईअं चई हिन मुंहुं सोराख़ में विधो त माई हुन सां बि साॻी कार कई। अहिड़ी तरह माई चइनी चोरनि जा नक चप वढे वरिता। उते चोरनि पाण संभालियो, ॾिसनि त नक चप वढिया पिया आहिनि। ॾाढा शर्मसार थिया ऐं गॾिजी अंजाम कयाऊं त वरी चोरी न कंदासूं। उन ॾींहं खां पोइ चारई यार ॿेले मां काठियूं ऐं ॾाक वढे उहे विकिणी पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। उन विच में 2 महीना गुज़री विया। माई ॾिठो त मामू हाणे अचे कोन थो, सो हिकिड़े ॾींहुं मुड़ुस खां मोकिलाए चोरनि जी ॻोल्हा में निकिती। पुछाईंदे पुछाईंदे आख़िर ॾस मिलियसि त उहे चोर सॼो ॾींहुं ॿेले में काठियूं कंदा आहिनि ऐं शाम जो फिलाणी पोड़ी वटि अची रहंदा आहिनि। माई ॾस वठी सिधी उन पोड़ी वटि आई ऐं अची चयाईंसि त नानी ख़ुशि त आहीं, मामू कोन थो ॾिसिजे। पोड़ी चयसि त अड़ी अम्मा उहे विया आहिनि ॿेले मां काठियूं ऐं ॾाक करणु, पर तूं केरु आहीं? हिन माई खे ॿुधायो त आऊं वॾे चोर जी भाणेजी आहियां। घणनि ॾींहं खां मामे खे कोन ॾिठो होमि, सो सोचियमि त अॼु ॾिसी अचांसि। पोड़ी खेसि इज़त ॾेई विहारियो ऐं ख़ैर आफ़ियत मालूम कई। जॾहिं मानी पचाइण जो वक़्तु थियो तॾहिं माई चयो त नानी अॼु तूं आराम कर त आऊं थी मानी पचायां। तूं रुॻो मामे जिन खे मानी ॾेई अचिजी ऐं मुंहिंजे अचण जी बि ख़बर ॾिजी। पोइ माई मानी पचाई, ॿोड़ रधे तयारु कयो ऐं दिबकी में चोरनि जा नक चप रखी उन्हनि जे मथां मानियूं रखी पोड़ी खे ॾिनई त वञी मामे खे ॾिजी, वञी मामे खे ॾेई अचु। पोड़ी वई मानी ॾियण त पुठियां माई सॼे घर खे फलोरे हिकिड़ी कुंड मां नाणे जी पूरियल देॻड़ो वञी हथु कयो, जंहिं मां नाणो कढी देॻड़ो उते ई फिटो करे उथी पंधु पई। पोड़ी जॾहिं चोरनि वटि पहुती तॾहिं हिन खां नियापो ॾियणु विसरी वियो ऐं चोर बि मानी खाइण में जंबी विया। मानी खाईंदे ॾिसनि त दबकी जे तरे में नक चप रखिया आहिनि। उन्हीअ ते वॾे चोर पोड़ी खां पुछियो त मासी ही छा आहे, को माण्हू घर में आयो आहे छा? तंहिं ते पोड़ी चयो त अबा मूंखां ॻाल्हि विसरी वई, तुंहिंजी भाणेजी आई आहे। चोरनि जा इहा ॻाल्हि ॿुधी सो पक थियनि त माई ज़रूरु का हरकत करे वई हूंदी, सो उथी घर ॾांहुं भॻा ऐं अची ॾिसनि त धन वारो देॻड़ो पट ते पियो आहे ऐं माई ठही कान। हमरान जा 6 ई छिॼी पिया। सलाह कयऊं त माई वटि मेड़ करे क़ुरान खणी हलिजे, न त हू जिंदी असुल कान छॾींदी। आख़िर हिकिड़े ॾींहुं चारई चोर माई वटि आया ऐं हिन खां माफ़ी वरिताऊं। माई वॾे चोर खे चयो त तूं आहीं मुंहिंजो मामू, तंहिं करे पंहिंजा थिया सॼी उमिरि जा जहिड़ा, बाक़ी ॿिया भले माफ़ी वठनि। हिन वरायसि त माई हिन क़ुरान जे मुआबे मूंखे बि बख़्श कर। इन्हीअ ते माई खणी माठ कई।
पर एतिरो चयनि त मूं बि बस कई, पर चोरी वारो माल कंहिं बि सूरत में अव्हां खे न ॾींदसि। चोरनि बि लाचार उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं अहिड़ी तरह हिननि जी जिंद आज़ाद थी। दोस्तों, उमेद आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।